थोड़ो अगते भरजे न न मार से जगह थो जगह जाम पई है भाई वेठा न सा गड वेही रहो भले असांजे दीन मजहब में फॾो आहे न झेड़ो आहे असां वटि कुर्ब जा भाकुर मोहब्बत वारो मेड़ो आहे ख़बर नाहे त तो वारो अलाए अल्लाह कहिड़ो आहे असां वारो रहम दिल आहे हुन जो चाह सूफ़ी आहे अड़े मोगा जे गौर कदे त अल्लाह सूफ़ी आहे माजी साईं जे आस्थाने ते धरती जा पुट ऐं धरती जो ठरूं माजी साईं समेत सभिनी खे हक़ मौजूद जीएसएल ऐं इंताई घणो थो रहे थो माजी साईं जो संदन जमात जो जिन असांखे इज़तूं मोहबतूं ॾेई हिन हेॾे सारे हुजूम में शामिल कयो ऐं तहां सां मुखातिब थियण जो मौक़ो बि ॾिनो अॼोके हिन मेड़ मां सम्झां थो सॼी सिंध खां बाशऊर माण्हू इंटेलेक्चुअल माण्हू हिन मजमे में मौजूद आहे ईअं चवां त सिंध जी क्रीम जामे साहिब वेठा हिकिड़ी आउं चवंदुसि हिकिड़ी नई शुरूआत जो क्रेडिट माजी साईं जो वञे थो जिन जो उन्वान रखियो त सिंध जी धरती मूं यको ॾिठो पिए त हिन में ॻाल्हि आहे सिंध सूफ़ी जी धरती आहे पर सूफियत छा आहे अब अमेरिका काफ़रनि जो मुल्क आहे सऊदी अरब अरबन जो मुल्क आहे या मुसलमाननि जो मुल्क आहे पर सिंध सूफियुनि जो मुल्क आहे अल्हम्दुलिल्लाह मुसलमान आहियूं कलमे गो आहियूं अल्लाह के रसूल के क़यामत के थो मञा आऊं बि आहियां मुस्लिम कलमो पढ़ियो अथम अल्लाह के रसूल के क़यामत के थो मञा पर मुंहिंजी अलॻि इबादत दुनिया खां अॼु भाई माण्हू वञनि मके था आऊं थो संग वञा आऊं हुन ॾींहुं सच हुयो त मांजी सां मुंहिंजो सफ़ा थोरी मुलाक़ात हुआ पर जॾहिं मूं मांजी खे जीएम सेठ जे मज़ार ते राग ॻाईंदे ॾिठो त मांजी जो कद आसमान सां लॻो वञे मुझे मांजी गादी मोटाए मांजी के मुंह भाकुर पाए मिठी दी मुझे ये मांजी मिठी इन करे थई जो तो सिंध जे सैयद के सलाम करन आयो है ए तू हकीकी सूफी आई उन दी मुखे लगो तो मांजी साईं बाबा सिंध आहे छा कायनात जी मुहज़्ज़ब तरीन धरती ऐं अॼु बि समझा दो कायनात जी अजीम धरती मां अॼु बि समझा दो उघाड़ी दुनिया के कपड़ा दींदड़ हीअ सिंध इस्लाम के आए 1450 साल बस मूंखां हिकिड़े माण्हू पुछियो त जन्नत खे पढ़ियो अथई मूंखे हिकदमि ब्रेक लगी वई त मूं जन्नत खे कीअं पढ़ां त हुनजो परेशान न थी जन्नत उनखे चइबो आहे जिते सुकून हुजे तकलीफ़ न हुजे मोहब्बत हुजे अमन हुजे माहौल खुशगवार हुजे ऐं हर पासे हुमकार हुजे वाह हुजे बस इहा आहे जन्नत मुझको तो यह हसौलिया
इस्लाम क्या है 1450 साल पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कायनात जो बहस जो रब्बुल आलमीन रहमतुल आलमीन 1450 साल अॻु में जॾहिं उन्हनि ते नबूवत नाज़िल थिए थी साहब अरब खिते में सऊदी अरब में आऊं खालिद मोहम्मद सुमर पे कोट कंदुसि त रब रहमतुल आलमीन मक्के में वेही जॾहिं इस्लाम जी शुरूआत थी थिए अञा थोरे पैमाने ते कलमे को माण्हू पैदा थिया उन वक़्तु नबी साईं था चवनि उते वेही त जन्नत जी हीर सिंध मां थी अचे हीअ हुई जन्नत असां इस्लाम खां अॻु में जन्नत में रहंदा हुआसीं इन जी तस्दीक नबी साईं कई आहे उन सिंध जी जिते को बि कलमे को कोन हो जिते राजा ॾाहर जा वॾा हुआ हीअ सिंध राजा ॾाहर जा वॾा संभालींदा हुआ यानी सिंधियत हिते सिंधियत हुई ऐं उन सिंधियत में ही जन्नत हुई उन सिंधियत में ही मोहब्बत हुई ऐं पर दुनिया जॾहिं अॻिते वधे थी त आऊं सम्झां थो हिन ख़िते खे जेका सिंधियत हुई उन सिंधियत जे ख़िलाफ़ रंगीन क़िस्म जा माण्हू उथी पिया जिन जो जहिड़ो हलंदो अचे पियो ऐं मांझी ते तंग कयो अथसि पर तॾहिं खां वठी जेकी जन्नत जी नबी साईं तस्दीक कई त जन्नत आहे नबी साईं हवाई तवाई ॻाल्हि त कान कई उन पैगंबर जंहिंखे यहूदी बि कायनात जो अज़ीम इंसान करार ॾेई वेठा उन्हनि उन वक़्तु चई हुई जॾहिं सिंध में को कलमे को कोन हो त हीअ सिंध हिन सिंध मां जन्नत जी हीर थी अचे मूंखे त हाणे उन जन्नत खे थियो छा जो यको हिकिड़ो झेड़ो हली पियो आहे ऐं उन जन्नत सिंध खे उहे माण्हू दोज़ख ठाहिण जे पुठियां लॻा पिया आहिनि जेके हिनखे जेके अणॾिठी जन्नत जे लाइ हिन मुंहिंजी सिंध खे दोज़ख ठाहिण जी कोशिश कनि पिया पर तॾहिं खां वठी अॼु ताईं झेड़ो पाण वटि हिकिड़ो ॿाहिराड़ी बचनि खे सूफ़ियत जी ख़बर न हुजे अब सिगरेट पी अदाई कोन थो पे ही सूफ़ी आहे यानी जेको ग़लत कम नथो करे जेको गुनाह नथो करे जेको ॾोह नथो करे इहो सूफ़ी आहे यानी तॾहिं खां वठी असां इस्लाम खां अॻु में बि अमुल पसंदि मोहब्बत ईंदड़ हुआसीं हाणे ॻाल्हि अचे बीहे थी हिते टाइम बि शायदि थोरो आहे घणा मुक़ररीन वेठा आहिनि आऊं चवंदुसि त जहिड़ी तरह मज़हब खे टुकड़नि में विरहायो वियो आहे तहिड़ी तरह सूफ़ियत सां बि घटि कान कई वई आहे सूफ़ियत में बि खोड़ टुकड़ा ऐं माज़रत सां मुंहिंजो मक़सदु कंहिं दिल आज़ारी करणु कोन्हे पर आऊं दोस्तनि खे चवंदो अॼुकल्ह अहिड़ो सूफ़ियत सस्ती करे छॾी अथनि जो 60 रुपए जो वाल कपिड़े जो वठी ईची में विझो सूफ़ी थी वियो असांखे हिन सूफ़ी जी ज़रूरत कोन्हे सूफ़ी उहो जेको पिटाई जो बोलग हुजे जेको चवे त तती थधी काह कान्हे वेल वेहण जी जेको चवे त हिकु जूई बि जोए छॾनि कीन जवान उहे बि इंसान जेके नंढनि खां निसार थिया कुंड में वेही सुल्फू ॿारजन सूफ़ी जी सिंध खे ज़रूरत कोन्हे सिंध खे ज़रूरत आहे हिनायत जी सिंध खे ज़रूरत आहे भिटाई जे फिक्र ते हलंदड़ जी भिटाई पीर कोन्हे पुट ॾींदड़ भिटाई त चए थो तती थधी काह कान्हे वेल वेहण जी या भिटाई चए थो ढाल मधार कंहिंजे लाइ थो चवे पंहिंजी सिंध खे बचाइण लाइ आऊं इहे चवंदुसि भिटाई कोई हवाई तवाई शाइर कोन हो भिटाई त इनकलाबी लीडर हो जंहिंखे सिंध सां इश्क हो असां भिटाई जा पोइ लॻ सॾायूं था त पोइ असांखे भिटाई जे फिक्र ते हलणो पवंदो शाह इनायत जे फिक्र ते हलणो पवंदो ऐं मुंहिंजी साईं जेका हीअ रवायत विधी आहे आऊं खेनि मुबारक थो ॾियां त खुली तरह पंहिंजी सिंध माउ ते ॻाल्हाइण जे लाइ ऐं नियाणियुनि खे मर्दनि सां विहारण ही बिल्कुलु नई रिवायत आहे साहब मांझी साईं विधी आहे ही क्रेडिट ऐं मांझी साईं खे मुंहिंजे तरफ़ां बि सलाम आहे
आऊं कंहिं जस्तो ॾियां ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त अचो जेके सिंधियत जे ख़िलाफ़ आहिनि छो त वाहिद सिंधियत आहे जंहिंमें को तफ़ुल्को कोन्हे उन मां कोन थो पुछियो वञे कंहिंखां त तुंहिंजे साईं मूंखां अॻु में ॻाल्हि कई त तूं वाणियूं आहीं तूं मुस्लमान आहीं तूं यहूदी आहीं तूं केरु आहीं सिंधियत ला मज़हब आहे कंहिं मज़हब जे ॾुफेड़ में पियल कोन्हे अचो त पंहिंजी सिंधियत खे बचायूं छो त सिंधियत बचंदी तॾहिं सिंध बचंदी हींअर असां जीअं अमीर साईं ॻाल्हि कई त असांजी आडिट थिए थी धरती जे पुटनि जी जेके थी सघे थो सुभाणे मुंहिंजी का बि आडिट थिए त मुंहिंजी तो एतिरा इनकलाबी छो घुराया पर आउं दोस्तनि खे चवंदो त मुल्क 98% इस्लामी आहे क़ुरान जे रोशनी में आइन ठाहियो वियो आहे सिंध जे मुल्क जे हर शहर में सने मस्जिदूं आहिनि हर ॻोठ में मस्जिदूं आहिनि हर स्कूल में इस्लामियात पढ़ाई थी वञे पोइ बि तबलीगनि खे पठनि ते एॾा सारा हंध ॿधा पिया आहिनि छाला जे इस्लाम बचाइण लाइ पर असां को हंध कोन ॿधा आहिनि पर पोइ बि सिंधियत कोन थी सिंधियत खे लोॾो कोन्हे छो त हिन धरती मां भाड़िया पैदा कोन थींदा आहिनि हिन धरती जो पाणी पीअंदड़ गदार पैदा कोन थींदा आहिनि ऐं जेके गदार हूंदा आहिनि से सिंधी थी नथा सघनि उहे को तुखम परायो हूंदा त आऊं वधीक कोन थो टाइम वठां ऐं हिकिड़ी नंढड़ी दिलि चवी थी त मुंहिंजी साईं जो अॼु प्रोग्राम में हिकिड़ी ख़िलाफ़ तवको हिकिड़ी शइ पढ़ी छॾियां इनकलाब नथो पढ़ां पर घटि में घटि मुंहिंजो दिलि चवे थी त उन्हनि खे जवाबु ॾियां जेके मुंहिंजी जन फिक्र सां टकर था खाइनि ऐं जॾहिं जमड़ाऊ जे हुन शाख तां लथो आहियां त मूंखे लॻे थो वापसी ते मूंखे गाॾी जा शाख मटाइणा पवंदा शाबाश साईं मुंहिंजी साईं खे हिन चरीअ खे मूं ॾिठो यकतारा चपड़ू कराची ताईं रोडनि ताईं पंहिंजे माण्हुनि लाइ ही रोड मुंहिंजी खे फ़ाइदो रुगो कोन ॾींदो हिन सॼी जूही खे ॾींदो ऐं जेकॾहिं हिन जूह वारा साथ ॾियनि त रोड ठही पए पोइ अलाए ख़बर न आहे मुंहिंजी जे करे सॼे इलाइक़े सां नफ़रत कई थी वञे सॼे इलाइक़े खे सज़ा ॾिनी थी वञे हिन पंडाल जे थ्रू जिते बि आवाज़ पहुचे पियो ख़ुदारा मोहब्बत जा दावेदारो अमन जा दावेदारो आवाम जी ख़िदमत जा दावेदारो हिन क़ौम ते हिन इलाइक़े ते बरहूर ते रहम कयो हिननि खे रोड जी टुकड़ी ॾियो ज़ाहिद मसीद तुंहिंजी तोखे मुबाह हुआ ज़ाहिद मसीद तुंहिंजी तोखे मुबाह हुआ यार पाण ॾिठी पंहिंजे अंदर बारगाह हुआ ज़ाहिद मसीद तुंहिंजी तोखे मुबाह हुआ यार पाण ॾिठी पंहिंजे अंदर बारगाह हुआ जाते रुकू क़याम न सजदो सलाम हुआ जित हिर्स सवाबन जो न कोई गुनाह हुआ यार पाण ॾिठी पंहिंजे अंदर बारगाह हुआ जित पीर को मुरीद न शाहो गदा ॾिठुम जाॾे निहार कर त रुगी शहनशाह हुआ मोहताज किताबन जो मोहताज किताबन जो तूं ठाथल हिसाब में आज़ाद अब्दियत जे लेखन खां साह हुआ ऐं पंहिंजो त मसलकनि में फिकहनि में छा वञे पंहिंजी त तफ़ुरकनि खां सफ़ा अलॻि राह हुआ मज़हब जे मामरनि में आकिल अड़िया वतन बीठी टिवाई की न अञा हिकु सलाह हुआ न तारा खपनि था न की चंड घुरिजे न तारा खपनि था न की चंड घुरिजे न यूरोप न को एशिया खंड घुरिजे लाहौर गुजरात पिंडी पिशावर लाहौर गुजरात पिंडी पिशावर न कोहे मरीमा काई कुंड घुरिजे तुझी तोखे जन्नत खुदा शाल बख्शे मूंखे बस जुबाई मुंहिंजी सिंध घुरिजे जी